जीलानी गौसल आज़म जीलानी। सुभान अल्लाह, जोरो बोलो सुभान अल्लाह। मां 2012 में उम्रो शरीफ कयो जो सुभान अल्लाह। वरी का एड़ी तवा दाइम जी मेणी वारा मां ता के दुआ थो के तवा माके का एड़ी दुआ के तकड़ो महबूब जो मदीनो दे सा आमीन आमीन। और सा उन दिल सा जो तो खर्च कोन तो लगे। 2012 में मिस्र खां आयुस मिस्र पढ़ंदो हुउसि तॾहिं ऐं तव्हांजे हिन ई जॻह ते मां उहा कैसेट ॿुधी आहे। हिन ई जॻह ते मुफ्ती साहब मुंहिंजे मिस्र हुजण जो ज़िक्र कयो। मूंखे यादि आहे हिते तव्हांखे यादि आहे? साईं फरमायो त मुंहिंजो बचड़ो ॾे पढ़े थो। मां आलिम कोन आहियां, मां तालिब इल्म आहियां। मुफ्ती साहब जो मां जुतियूं खयूं आहिनि, मुफ्ती साहब जे दर जो ख़िदमतगार आहियां। वॾो मां आलिम न आहियां, पर एतिरो ज़रूरु आहे मुंहिंजो हथ जवाननि जे दामन में आहे, मूंखे ईअं कोन छॾींदा। मुंहिंजो हथ जवाननि जे दामन में आहे, भाड़ियनि सां संगत मुंहिंजी न आहे। संगत मुंहिंजी ग़ुलामी मुंहिंजी सचनि सां कूड़नि सां फ़क़ीरनि जी पवे। 2012 में मूंखे अल्लाह तबारक व तआला उम्रो शरीफ नसीब फरमायो। मां मस्जिद नबवी जे छांव में सिंध जो कामिल वली हज़रत सैयद आशिक अली शाह जीलानी उते ॾिठो पाण। जेके हयाती बुजुर्ग आहिनि न, मां उन्हनि जे लाइ कोन चवंदुसि इन जे करे त पोइ तकबुर पैदा थींदो आहे। आलिमनि जो मनो कयल आहे, पर हाणे हो विसाल फरमाए विया। मां कंहिंखे ख़ुशि करण लाइ बि कोन थो ॿुधायां, पर ॻाल्हि जेका सची आहे तोखे ॿुधायां। मुंहिंजी दिलि मञे थी ऐं मुंहिंजो अक़ीदो चवे थो ऐं मां इन ॻाल्हि खे अखियुनि ॾिठो शाहिद आहियां। कसम अल्लाह जो, हज़रत गौस आज़म अब्दुल कादिर जीलानी सां जहिड़ी मोहब्बत सोनो आशिक अली शाह जीलानी कंदो हो, मां अहिड़ो केरु न ॾिठो। हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो सच्चो आशिक हो। मां मस्जिद नबवी जी छांव में टे पहरी जी नमाज़ जो टाइम हुआ। टे पहरी जी नमाज़ पंहिंजी जॻह ते पढ़ी आहे, हुननि जे पुठियां मां कोन पढ़ंदो। पंहिंजी जॻह ते पढ़ी करे मां मस्जिद नबवी में महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलातो सलाम पढ़ण जे लाइ हाज़िर थियो आहियां। जन्नतुल बकी वारो जेको दरवाज़ो आहे, उन दरवाज़े जे तरफ़ खां जीअं जो मां दाख़िल थियो त साम्हूं ॾिसां मां सुञाणे वियो हां त हे देहसोहू वारो सैयद आशिक अली शाह ऐं ॿुधो ऐं पंहिंजे सीने खे ठाहे पाण व्हील चेयर ते हुया। सुन साहबज़ादनि मां को गॾु हुयो, पाण व्हील चेयर ते हुया, हलंदा आया। मुंहिंजी अखि उन्हनि ते पई आहे, उन्हनि जी अखि मुंहिंजे मथां पई आहे। वेझो आयो आहियां, मां हथ ॾिनो आहे। मुंहिंजी मुलाक़ात अॻु में तक़रीबन 2001 में थियल आहे। 2012 जी ॻाल्हि आहे। 11 साल गुज़री विया आहिनि। सैयद आशिक अली शाह रहमतुल्लाह तआला अलैह मुंहिंजे हथ खां वठी करे ऐं मूंॾे निहारे करे फरमायो त ओ सोना, तो मां हज़रत सोने शेरे मुस्तफ़ा जी खुशबू अचे थी किथे त तूं उन्हनि जो साहबज़ादो त न आहे। सुभान अल्लाह। तो आओ सही मां उन्हनि जे दर जो ख़ादिम आहियां। फ़कीर हक़ नबी मुंहिंजो नालो आहे। पाण फरमायो तव्हां मिस्र आहियो, मूंखे सभु ख़बर आहे। मुफ्ती साहब खां पुछंदो आहियां ऐं मुफ्ती साहब मूंखे ॿुधाईंदा आहिनि। पोइ पाण उन मस्जिद नबवी जे छांव में मूंखे जेको जुमिलो फरमायो, पाण इरशाद फरमायो अबा मुंहिंजो अर्ज़ु आहे तव्हांखे। मां चयो साईं तव्हां अर्ज़ु न कयो, तव्हां फरमायो, हुकुम फरमायो। पाण त इरशाद फरमायो बाबा सुभाणे ॻाल्हि त ॿुध, हेॾे तवजो कजांइ। दाइम जी मेणी जा मुस्लमान अक़ीदो इनखे चइबो आहे, पंहिंजे मुर्शिद सां मोहब्बत इनखे चइबो आहे। पाण मूंॾे निहारे करे फरमाईंदा बाबा सुभाणे महिरबानी करे यारी वारे जी मुंहिंजी दावत ज़रूर खाइजां। हेॾे तवजो कर। बीठा काथे हो जो मदीने में, ज़ोर सां ॻाल्हाए। ईअं न यार, मदीने शरीफ जी पिटी वई हो तो हर याद पियो मथे करे। सुभान हेठो वारा बि मुंहिंजा प्यारा भाइर आहिनि, इहे हथ मथे मां ॿुधायो हीअं पे आहे महबूब जो मदीनो। चवणु छा घुरिबो हो, हेॾे तवजो कर ॻाल्हि सम्झाए। चवणु हीअं घुरिबो हो त महबूब जो मीलाद खाओ, पर ईअं सैयद आशिक अली शाह कोन चयो। छा चई? पीरो न पीर जी यारी खाओ। ॻाल्हि खे सम्झी जाए। सुभान अल्लाह जे सदके में ज़ाया न कंदो कर शइ, पंहिंजे सीने खे सफ़ा कंदो कर।
आलिम लाए, बुजुर्ग लाए, दरवेश लाए, के नेक लाए दिल में वार जेतिरो घुंज रखण इहो बि गुनाह समझो था न। बेशक अल्लाह जे वलियन सां बेलौस मोहब्बत कबी है। फरमाइण ईअं घुरबो चवन हा त महबूब जो मीलाद खाओ छो त मदीनो आहे। पर उते भी फरमाइन पिया त महबूब गौस पाक गौस आजम महबूब सुभानी शहबाज लामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी यारी खाओ छो। मां इन जो जवाब इन जो सवाल हजरत मुफ्ती साहब शेर मुस्तफा सुल्तानुल वाइजीन रहमतुल्लाह तआला अलैहि का संदर विसाल मुबारक खां पो कयो आ। मां पुछो आ त क़िबला ईअं छो हजरत फरमायो आ। पाण था फरमाइन अबा जेको पंहिंजे मुर्शिद सां लम लगाईंदो आ मुर्शिद उन जा बेड़ा पार फरमाईंदो आ। हिन जहान में भी बेड़ा पार त आखिरत में भी अल्लाह उनके महबूब सां मिलाईंदो। इन जो जवाब शेर मुस्तफा था फरमायो। ऐं हजरत सोनो आशिक अली शाह दफन थिया सदर विसाल थियो अगलो ॾींहुं मूंसां रखियल हुयो टाइम रखियल हुयो। उहो तो मदीने पाक जो हिकिड़ो आलिम दीन आहे उहो विसाल करे विया सुन जमात जो वॾो आलिम मुंहिंजो उस्ताद आहे। मां उन वटि हदीस शरीफ़ पढ़ी आहे। मां उन सां इहा ॻाल्हि कई माना इहो ॾींहुं जेको असर जो टाइम हो मूंखे साईं दावत ॾिनी ऐं अॻिले ॾींहुं फरमायो त हिन टाइम ते पाण हिते मिलंदासूं ऐं तव्हां जेका आहे सो मुंहिंजी दावत खाइजो। अॻिले ॾियारे ते मूंखे ख़बर ई कान हुई। मां होटल में वुज़ू पे बैठे कयो तो वुज़ू महल मुखे पाकिस्तान में शाहपुर चाकर में शेर मुस्तफा फोन सभनी का पहिरां कयो। मां मदीने में हाँ खबर मदीने वारा मूंखे ॿुधाइनि बारे पर शेर मुस्तफा के कीअं ख़बर पई। सभिनीनि खां पहिरियों मूंखे फोन करे इरशाद फरमायो बाबा ॾियो ख़बर साईं सैयद आशिक अली शाह जा कहिड़ा हालनि तव्हांजी मुलाक़ात थी आहे उन्हनि सां। ॿियो ॾींहुं आहे टे पहरी जो टाइम आहे। मां ॻाल्हि ते पंहिंजी मौज़ू ते हलां थो ॿुधाए छॾियां ॻाल्हि त पूरी कयां न बा अलाए हींअर बेज़ार न थियो मथां। मूंखे सभिनीनि खां पहिरियों मुफ्ती साहब फरमायो मां अर्ज़ु कयो क़िबला साईं जो अॼु मूंसां हाणे टाइम रखियल आहे। मां हींअर वुज़ू पियो कयां साईं जो मूंसां टाइम रखियल आहे। साईं फरमायो आहे त मुंहिंजी दावत खाइजो ऐं मां जेको आहे सो हुनजी दावत जी तयारी पियो कयां निमाज़ असुर जी पढ़ंदुसि ऐं उन खां पोइ वरी साईं जी दावत खाईंदुसि। साईं मूंखे इरशाद फरमायो अबा तव्हांखे ख़बर ई कान्हे सोनो सैयद आशिक अली शाह जहान में विसाल फरमायो। हाणे हेॾे माॾे निहार शेर मुस्तफा खे कंहिं ॿुधायो इतला कंहिं कयो कंहिं ख़बर ॾिनी। मूंखे त अञा ताईं उहो माण्हू कोन मिलियो आहे जंहिं चयो हुजे त मां फोन कयो कंहिं माण्हू कोन ॿुधायो। पर यादि रखजां मां तोखे ॿुधाइण इहो थो घुरां त अल्लाह वारा तोड़े जो शाहपुर में हुजनि तोड़े जो मदीने में हुजनि उन्हनि खे अल्लाह ताक़त अता फरमाईंदो आहे। हू ॾिसंदा आहिनि पसंदि आहिनि जवाब बि ॾींदा आहिनि मदद बि फरमाईंदा। उहो वक़्तु हो उहा क़िस्मत हुई। असां उहा दावत साईं जी कान खाधी पर साईं जे जनाज़े में मस्जिद नबवी में शिरकत कईसीं। फजर जी निमाज़ खां पोइ मस्जिद नबवी में हुनजो जनाज़ो थियो जन्नतुल बक़ी में हुनखे दफ़न कयो। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ अबा ज़ोर सां सुभान अल्लाह। काइनात जा वली आलिम दरवेश दुआऊं घुरंदा आहिनि ऐं मुंहिंजा अल्लाह असांखे मदीने पाक में मौत नसीब फरमाए। पर जेके महबूब जा दीवाना आहिनि हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी सां जिन जो ताल्लुक़ आहे न साईं उन्हनि खे मुर्शिद पार लॻाईंदो आहे। अब्दुल कादिर जीलानी छॾींदो न आहे उन जा बेड़ा पार फरमाईंदो आहे मदीने पहुचाईंदो आहे। अल्लाह साईं तव्हां असां सभिनीनि खे मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए। हाणे सलात पढ़ंदो हो मुस्नद इमाम अहमद बिन हंबल वारी हदीस पूरी कयां तोखां विसरी वई आहे। सल्लल्लाहु